मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं घर जे कमरे में मरहूम वालदेन जी तस्वीर लगाइण जाइज़ आहे या न? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में तमामु साथी रखनि त घर जे अंदरि तमामु साथी पीउ मां मरी वेंदो आहे न साईं, पोइ उन जूं तस्वीरूं जेको तमामु वॾियूं ठाराए करे पोइ घर में लॻाई वेंदियूं आहिनि, त उनजो हाणे हुकुम छा आहे? हे साईं बहितर अमल न आहे, हे लाहे छॾियो तस्वीरूं लाहे छॾियो। उहा हर हिकु साथी खे पीउ जे बारे में वॾी मोहबत हूंदी आहे न। औलाद खे कीअं मोहबत न हूंदी भला पीउ सां? वॾी मोहबत हूंदी आहे पीउ जी मोहबत दिलि में ज़्यादा हूंदी आहे। जेकॾहिं पीउ अगरि इंतकाल करे वियो आहे, मां इंतकाल करे वई आहे, ज़्यादा ज़ख़्म हर कंहिंखे हूंदो आहे, पर शरीयत इन ॻाल्हि खां मना कई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अल्लाह जे नबी फरमाए, जंहिं घर जे अंदरि कुतो हुजे, तस्वीर जेकी आहे लटकियल हुजे, ऐं ॿी हिकिड़ी रिवायत में अञा इज़ाफ़ो जुंबी माण्हू हुजे, तड़ वारो माण्हू हुजे, उन घर जे अंदरि रहमत या फ़रिश्ता दाख़िल न आहिनि थींदा। ऐं रहमत या फ़रिश्ता जेकॾहिं घर में एंट्री नथा कनि, घर में बरकत न पवंदी। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? मुर्शिद जी तस्वीर लॻो हुजे, उनखे बि लाहे छॾियोसि। ॻाल्हि सम्झ आई न? मुर्शिद जी तस्वीर या अहिड़ी तरह के मौलाना जी तस्वीर हूंदो आहे न साईं, मोहबत हूंदी आहे न। घणनि आलमनि सां बि मोहबत हूंदी आहे, घणनि माण्हुनि खे आलमनि सां मोहबत हूंदी आहे, वरी घणनि खे पंहिंजे मुर्शिदनि सां मोहबत हूंदी आहे। चओ मुर्शिद जेको आहे अल्हम्दुलिल्लाह क़ाबिल एतिराम आहे, भई घर में तमामु साथियुनि खे चओ त इन तस्वीर लाहे करे हेठि रखंदासीं। हदीस में हुकुम आहे त मुर्शिद जी तस्वीर जेकॾहिं लॻल बि हूंदी न, फ़रिश्ता त बि न ईंदा। हा साईं, मुर्शिद कोई चवनि साईं बरकत, साईं बरकत आहे साईं, ठीकु आहे। मुर्शिद पंहिंजे ज़माने जे अंदरि तमामु वॾो फेज़ ॾेखारे वियो आहे, अहलुल्लाह हुयो, नेक हुयो, मुतक़ी हुयो, पर हाणे हे जेकी कंडीशन आहे बहितर न आहे। इनखे हेठि लाहे रखोसि, इनशाअल्लाह बाद में अञा ज़्यादा बरकत अची वेंदी। हाणे बरकत न ईंदी, छाजे करे? हदीस जे मुआफ़िक़। हाणे कोई साईं जुनून में सदी न हुजे, साईं कहिड़ी ॻाल्हि कई अथव, मुर्शिदनि जूं तस्वीरूं लारायो था। साईं हदीस पेश कई आहे, मुजीब रहमान बरोचकी जो को पंहिंजो जेको आहे न वाक़ियो न ॿुधायो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे? ठीकु आहे, न अचे न त पोइ खोपड़ी खे उॾाए छॾियो पंहिंजी खे। हदीस आहे न, हदीस जे मुक़ाबले में तमामु ॻाल्हियूं रद्द कबियूं पोइ हिते। कंहिं बि ॻाल्हि कनि, सभिनी ॻाल्हियुनि खे रद्द कबी, हदीस अॼु वई। हे असांजो ईमान आहे त नबी जी ॻाल्हि खां अलावा ॿियो कंहिंजी ॻाल्हि अॻिते हली नथी सघे। अलाह जी नबी जी ॻाल्हि खे फ़ोक़ीत सां ज़्यादा ॾींदासीं। त तस्वीर लॻल आहे पीउ माउ जी, वालदेन जी, मुर्शिद जी, के मौलवी जी, जुमो नमाज़ पढ़ी करे बिस्मिल्लाह करे लाहे छॾियोसि। हदीस ॿुधाई आहे साईं। इनशाअल्लाह कहिड़ा साथी अमल कंदा? मां तो हथ मथे कयां साईं, अचो। लॻल त मुंहिंजे घर में न आहे, पर मां हथ मथे कयां, तव्हां बि मथे कयो। हा इनशाअल्लाह साथी चओ त आहे ई न, अल्हम्दुलिल्लाह।